रुकू में वञण जो तरीक़ेकार छा आहे इहो चङी तरह सम्झो। जॾहिं रुकू में वञो त अल्लाहु अकबर चवंदे रुकू में वञो ऐं रुकू में पेर बिल्कुलु सिधा हुजनि ऐं पंहिंजे हथनि सां पंहिंजे गोॾनि खे पकड़णो आहे। रुकू जी हालत में अल्लाहु अकबर चवंदे झुकणो आहे, पेर बिल्कुलु सिधा हुजनि, गोॾा सिधा हुजनि, गोॾनि जे अंदरि खम न हुजे, टेड़ न हुजे, गोॾा बिल्कुलु सिधा हुजनि ऐं गोॾनि जी हॾी खे ॿिन्हिनि हथनि सां पकड़णो आहे ऐं हिननि ॿाहनि जे दरमियान बि खम न हुजे, ॿाह बिल्कुलु सिधियूं हुजनि। हे जेकियूं इरकान इहे हीअं न हुजनि रुकू जे दौरान, बल्कि बिल्कुलु स्ट्रेट हुजनि, पेर बि जंघा बि सिधियूं हुजनि। इन तरीक़े सां बीहण सां तव्हांजी पुठी ऑटोमेटिक सिधी थी वेंदी। जॾहिं तव्हांजूं जंघूं बि सिधियूं हूंदियूं, गोॾा सिधा हूंदा ऐं तव्हांजूं ॿाहूं बि सिधियूं हूंदियूं त इन सां तव्हांजी पुठी जेको आहे इहो ऑटोमेटिक सिधी थी वेंदी। जेकॾहिं तव्हांजी इरकनि में टेड़ अची वियो, गोॾनि में टेड़ अची वियो त पुठी में कुब पैदा थींदो। इहा जेको आहे सही तरीक़ो न आहे रुकू जो। रुकू जो तरीक़ो सही आहे जंहिंमें पुठी बिल्कुलु सिधी हुजे। त इन कैफ़ियत सां रुकू करणो आहे ऐं रुकू जे दौरान तव्हांजी निगाह या त सजदे वारी जाइ ते हुजे या क़दमनि में हुजे, पेरनि में हुजे। उन खां बाद 3 मरतबा सुबहान रब्बियल अज़ीम पढ़णो आहे। सुबहान रब्बियल अज़ीम पढ़ण खां बाद 3 दफ़ा पढ़ो या 5 दफ़ा पढ़ो या 7 दफ़ा पढ़ो। समी अल्लाहु लिमन हमीदा चवंदे बिल्कुलु सिधो थी बीहणो आहे। सिधो थी बीहण खां बाद रब्बना लकल हम्द इहो पढ़ी करे बाद में सजदे जी तरफ़ वञणो आहे। बाज़ माण्हू ग़लती कंदा आहिनि, रुकू खां उथण जे दौरान चङी तरह न आहिनि उथंदा, थोरो मथे उथिया फौरन सजदे में, इहो ग़लति तरीक़ो। रुकू खां बाद सजदे खां पहिरियां बिल्कुलु सिधो बीहण इहो ज़रूरी आहे ताकि रुकू चङी तरह अदा थिए। तकमील रुकू जी तॾहिं थींदी जॾहिं तव्हां क़याम खां रुकू जी तरफ़ वियो, रुकू खां वरी दोबारा क़याम जी तरफ़ आयो। रुकू खां डायरेक्ट सजदे में वेंदव त क़याम त कोन थियो विच में, त नमाज़ ख़राब थींदी। रुकू खां उथी करे बिल्कुलु सिधो थी बीही रब्बना लकल हम्द पढ़ी करे पोइ तव्हां जेको आहे सजदे में वञो। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़।